कंदालो पनवाकल जी अदालत दादलो में थियल पुलिस करार ॾींदे केस रद्द करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत जीएसपी ऐं एसएचओ समेत अहलकारनि खे 3 जुलाई ते तलब करे वरितो आहे। 2 महीना अॻु मीरपुर माथ निवासी लियाकत मरणास के मुक़ाबले में ज़ख़्मी कयो वियो हो। पनवाकल जी अदालत दादलो में थियल पुलिस मुक़ाबले खे जाली करार ॾींदे केस रद्द करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत जीएसपी ऐं एसएचओ समेत अहलकारनि खे 3 जुलाई ते तलब करे वरितो आहे। 2 महीना अॻु मीरपुर माथ निवासी लियाकत मरणास के मुक़ाबले में ज़ख़्मी कयो वियो हो। पनवाकल जी अदालत दादलो में थियल पुलिस मुक़ाबले खे जाली करार ॾींदे केस रद्द करण जो हुकुम ॾिनो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर जमील अंजार खां। जी जमील, वधीक अपडेट कंदा हलो। जी जमील, आगाह ॾींदा हलो। पनवाकल जी अदालत दादलो में थियल पुलिस मुक़ाबले खे जाली करार ॾींदे केस रद्द करण जो हुकुम ॾिनो आहे। वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल जो आहे 2 महीना पहिरियां पनवाकल भरिसां दोदलो थाणे जी पुलिस मुक़ाबिलो करे मीरपुर माथे निवासी मरणास बिरादरी जे चङे मुड़ुस लियाकत अली मरणास के मुक़ाबले में ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई हुई ऐं उन ज़ख़्मी दौरान ज़ख़्मी वटां जवाबदार वटां शिकायत वास्ते 2 औरतुनि खे बि बाज़ार करण जी दावा कई हुई। इन हवाले सां 2 महीननि सां लाॻीतो पनवाकल जे अदालत में ही मामलो हलंदड़ हुयो। जंहिंजो अॼु पनवाकल जी फर्स्ट सिविल मैजिस्ट्रेट अदालत केस की ॿुधणी कई ऐं पनवाकल जांच ऑफिसर गुलाम मुस्तफ़ा मीरानी खे घुराए करे खंड ॿधी। उन खां पोइ दाख़िल थियल एफआईआर खे सी क्लास में ख़ारिज करण जी हिदायत कई आहे ऐं पुलिस तरफ़ां दादलो पुलिस जो मुक़ाबिलो हुयो उनखे जाली करार ॾेई केस ख़ारिज। ठीकु आहे, वॾी महिरबानी जमील अपडेट करण जे लाइ।